अस्सलामुअलैकुम FTN न्यूज़ सां गॾु आऊं आहियां महबूब मौजो। हिन वीडियो में असां सिखंदासीं त टीवी वांगुरु वीडियो एडिट कीअं कजे। काफ़ी सारनि दोस्तनि उन ते कमेंट कई आहे, जंहिंमें सजा ताईं में काफ़ी सारियूं कमेंटूं कयूं आहिनि ऐं ॿियनि काफ़ी दोस्तनि पिणु उन ॻाल्हि ते एतिराफ़ कयो आहे त असांखे टीवी एडिटिंग वारी वीडियो कीअं एडिट कजे, इहो ज़रूरु ॿुधाइजो। जीअं दोस्तो तव्हां हिन वीडियो खे अॻिते ॾिसंदा रहो ऐं उन खां अॻियां वठूं था कमर्शियल। बाद में तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहा वीडियो कीअं एडिट कजे, जंहिंमें न्यूज़ लाइन्स ऐं उन खां अलावा लोगो ऐं टीवी बैकग्राउंड शामिल आहे। सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। सलाम दोस्तों, हुन लाइ तव्हांखे ज़रूरत पवंदी हिकु साइड बैकग्राउंड वारी वीडियो जी, ग्रीन बैकग्राउंड वीडियो जेको तव्हां रिकॉर्ड करे रखियो। ठीकु आहे, उन खां पोयां काइनी मास्टर खोलियो ऐं उते मीडिया इंपोर्ट कयो। जीअं आउं हीअ स्क्रीन शॉट इंपोर्ट करे थो वठां। ओके, हिनखे आउं कट ॾी अलॻि अलॻि जॻह तां कट ॾी हर हिकु हिसे खे अलॻि अलॻि एडिट कंदुसि। दोस्तों, हे मूं नंढा नंढा टुकड़ा ठाहिया आहिनि ऐं हर हिक खे ऐं क्रॉप करे पंहिंजी पंहिंजी जॻह ॾींदुसि ऐं उन खां पोयां हर हिक खे ऐं कलर फिल्टर मां हर हिक खे अलॻि अलॻि कलर ॾींदुसि। ओके, हर हिक खे अलॻि अलॻि कलर ॾी जीअं बैकग्राउंड में ॾिसण में अचनि। तव्हां बैकग्राउंड में कुझु बि ॾी सघो था। ओके, खण खां पोयां तव्हां तरफ़ कलर ॾी वरिता या तव्हां को बैकग्राउंड सेट करे वरितो। हाणे वीडियो जो बैकग्राउंड चेंज कीअं थिए, जी हा, उन जे लाइ तव्हां फस्ट ऑफ ऑल उहा मीडिया इंपोर्ट करणी आहे तव्हांखे, जेका तव्हां करे चुका आहियो। जीअं आउं उहा मीडिया इंपोर्ट करे चुको आहियां ऐं हाणे असां जीअं लेयर ते क्लिक कंदासीं। ओके, लेयर ते क्लिक करण खां पोयां तव्हां वीडियो खणो, उहो वीडियो जेको ग्रीन बैकग्राउंड में रिकॉर्ड थियल आहे या कंहिं हिकिड़े कलर में रिकॉर्ड थियल आहे, जंहिंजो बैकग्राउंड कंहिं बि हिकिड़े कलर जो आहे। ओके, उहो वीडियो जिते तव्हां रखणु चाहियो उते रखो ऐं या वरी हिन वीडियो खे थोरो क्रॉप थो करे वठां, हुनजे साइडुनि में लाइटिंग थोरी ज़्यादा आहे। ओके, हाणे क्रोमा की ॾिसो, क्रोमा की हिनखे अनेबल कयो। वरी तव्हांखे ॾेखारियां, हीअ ॾिसो क्रोमा की ऐं इनखे अनेबल कयो। काफ़ी सारनि दोस्तनि पुछियो वीडियो जो बैकग्राउंड चेंज कीअं थींदो आहे काइनी मास्टर में, त हुनजे लाइ ऐं हिनखे एडजस्ट करे वठो। हुनजी सेटिंग खे ज़्यादा छेड़छाड़ न कयो, जिते साफ़ु अचे उते छॾे ॾियो। ओके, हीअ अची चुको आहे ऐं हाणे असां खणंदासीं टेबल। जीअं मूं टेबल खई हुई, इहा टेबल हुई, उहा टेबल जेकी आहे उहा ही तव्हां स्क्रीन शॉट ॾिसी रहिया आहियो। हीअ मूं फोटो एडिटर में ड्राइंग जे थ्रू ठाही आहे, जेका तव्हां ठाहे सघो था। इज़ी आहे, बसि हीअ डिज़ाइन करणी आहे त तव्हां ॾिसो पिया, ऑप्टिकल इल्यूजन जंहिंखे चइजे, तव्हांजे नज़रनि खे धोखो। बाक़ी आहे सेम फोटो, न 3D आहे, नई रियल में का टेबल आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। इनखे एडजस्ट करे रखण खां पोयां हीअ रखिजी वई। अच्छा, हीअ रखण खां पोइ तव्हां ॿीहर मीडिया में अचो ऐं हितां तव्हां इंट्रो खणो, जेको टीवी जो इंट्रो आहे। तव्हां खणो या न खणो, तव्हांजी मर्ज़ी आहे। विरल आऊं इंट्रो खणा थो। ॾिस, हीअ इंट्रो तव्हां फ्री में डाउनलोड करे सघो था यूट्यूब तां, जंहिंमें आवाज़ बि कोन हूंदो ऐं को बि वाटरमार्क वग़ैरह न हूंदी। तव्हां चवंदो तव्हांखे लिंक बि ॾेई छॾींदुसि डिस्क्रिप्शन में। की हीअ ॾिसो, जिते जिते मूंखे पंहिंजो टाइटल ॾियणो आहे टीवी जो, उते ग्रीन आहे। हाणे आउं हिकु चकर वरी बि मीडिया मां उहो अची लोगो खणंदुसि, जेको FTN जो लोगो आहे। KTN न, FTN। फ़िलहालु
टेलीविज़न नेटवर्क या फर्ज़ी टेलीविज़न नेटवर्क, फ़नी टेलीविज़न नेटवर्क, जेको बि तव्हां चओ, बहरहाल FTN ई आहे, KTN न आहे। हाणे हिते थोरो गौर कजो। जीअं दोस्तनि चयो पिया असांखे चाबी वारो सिस्टम सम्झ में कोन थो अचे। जीअं ई तव्हां चाबी ते क्लिक कंदो, तव्हां हुनखे थोरो नंढो करे वरी प्लस जे बटन ते क्लिक कयो ऐं ॿीहर या चाबी ते क्लिक करे हुनखे नंढो करे वरी बि चाबी ते क्लिक कयो, वरी बि हुनखे चाबी ते क्लिक कयो, या हुन पासे तव्हां एनिमेशन ॾिसो पिया त प्लस जे बटन ते क्लिक करे जिते जिते बीहंदा अचो उते प्लस ते क्लिक कंदा अचो, उते उते हू एनिमेशन ॾेखारींदो। ओके यारी कि जीअं तव्हां हुनखे एनिमेशन ॾियणु चाहियो। बहरहाल हिनखे आउं एनिमेशन ॾेई चुको आहियां, प्ले था कयूं। टेक्स्ट स्क्रॉल ते, जी हाँ, हिन जे लाइ सजाद मूंखे एतिरा सारा मैसेज कया। जी सजाद थीम साहब, ही तव्हांजे लाइ आहे, ख़ासि करे तव्हांजे लाइ। हाणे तव्हां किथे बि जिते एरिया ख़ाली हुजे उते टेक्स्ट लिखो। मिसल नाम लिखां थो, जेकी कुझु आउं लिखां कोन थो, मूं वटि अॻु में ई कापी थियल आहे। ओके, ये अची वियो। ऐं हाणे हिनखे फ़ोन ॾींदासीं MB सिंधी वेब वारो, ऐं शेडो खे ऑफ रखो। बैकग्राउंड ॻाढ़े कलर जो ॾियो, रेड फुल। ओके, फुल बैकग्राउंड ॾियो। ऐं उनखां पोइ रेड आहे यार। हाणे हिनखे को बि एनिमेशन हितां इन एनिमेशन मां न ॾियो। तव्हां जेकी चाबी वारो एनिमेशन मां तव्हांखे ॿुधायो, उतां ई तव्हां हिनखे एनिमेशन ॾेई सघो था। थोरो गौर कजो। तव्हां हिनखे उन कुंड ते रखो ऐं बिल्कुलु हिकु तरफ़ करे छॾियो ऐं नज़र ई न अचे एतिरो छॾियो। त तव्हां सिर्फ़ु एतिरो छॾियो जो तव्हां रोटेट वारे बटन ते क्लिक करे हुनखे ॿीहर वापसि कढी सघो। हुनखे बिल्कुलु हेठि रखंदोसां, तव्हां थोरो गौर कजो। हिते क्लिक करण खां पोयां तव्हां मथे जेकी चाबी आहे बि हिकिड़ो मिंट थोरो नंढो करे छॾ। क्लिक करणु थोरो ॾुखियो आहे हिते, छो पटी वधियो वञे। हाणे जेकी चाबी आहे उन ते क्लिक कयो। चाबी ते क्लिक करण खां पोयां तव्हां वरी बि हिनखे प्रीवियस में खणी अचो ऐं आख़िरी दंग में अची पियो, जिते ही तव्हांजी जेकी प्ले लाइन आहे, जेकी गाॾी लकीर प्ले जे टाइम ते हलंदी आहे, उनखे दंग ते रखो उन लेयर जे, ऐं पोइ चाबी खे खणी उते क्लिक कयो। ठीकु आहे, हुन पासे बि लिकाए छॾियो सॼी। हाणे छा थींदो, जॾहिं तव्हां हिनखे प्ले कंदो त हीअ बिल्कुलु ईअं ई स्क्रोल वांगुरु हलंदी, जीअं स्क्रोल न्यूज़ जी पटी हलंदी आहे, ईअं ई हलंदी। तव्हां ॾिसी सघो था। हाणे हुनखे प्ले कंदुसि। ॾिसो। ओके, हाणे मुख़्तलिफ़ पटियुनि खे आउं डुप्लीकेट ठाहींदा वञो ऐं हर कंहिंजी डुप्लीकेट जो पंहिंजो नालो ॾींदा वञो। ऐं ईअं कंदे कंदे तव्हां जेको सॼी लाइन लिखी छॾियो सॼे वीडियो ते, उहा लाइन लॻाए छॾियो। ऐं हाणे ओके, हाणे असां सेट कंदासीं लोगो कीअं सेट कजे। ऐं लोगो जेको आहे उहो ऑलरेडी मूं ठाहे रखियो आहे। तव्हां उहो क्लियर मां वञी वीडियो खणो ऐं वीडियो हीअ अची वियो, ग्रीन बैकग्राउंड जो वीडियो। ऐं हाणे तव्हां ॾिसी सघो था FTN जो लोगो ठहियलु आहे। ॿीहर क्रोमा की ते अचो ऐं हिनखे अनेबल कयो। तव्हां ॾिसो हीअ बिल्कुलु हिनजो बैकग्राउंड ख़तमु थी चुको आहे ऐं लोगो वारी जॻह ते अचो, हुनखे फिट कयो उन ई जॻह ते। थोरो रिसाइज़ करे, थोरो नंढो करे लोगो वारी जॻह ते लॻायो। ओके, ही आउं लॻाए चुको आहियां तव्हांखे ॾेखारण खां बिना। ऐं काफ़ी सारनि दोस्तनि चयो त लोगो खे जेके या त चो लोगो जे चौधारी बाहि पखड़ियल हूंदी आहे, या हुनखे गुलनि जा हार पातल हूंदा आहिनि, या मुख़्तलिफ़ कलर हूंदा आहिनि, उहे कीअं था अचनि। त उन्हनि जे लाइ तव्हां लोगो ते क्लिक करण खां पोयां स्टिकर में अचो, ओवरली जेके आहिनि उन्हनि ते अचो ऐं उते तव्हांखे मुख़्तलिफ़ स्टिकर्स मिलंदा, या वरी हेठि गेट मोर ते क्लिक करे डाउनलोड करे वठो। ऐं हिते तव्हांखे ॾिसो इहे बाहि वारा पिया आहिनि, ऐं इहे ॾिसो ड्राइंग वारा पिया आहिनि। ऐं इहे असां जेकॾहिं हेडलाइन जे लाइ को खणूं उन्हनि मां,
त कहिड़ो खणंदासीं। तव्हां अंदाज़ो लॻायो काफ़ी सारियूं पटियूं मूं डाउनलोड करे रखियूं आहिनि, तव्हां डाउनलोड करे सघो था। हिकिड़े तव्हां नेट खोलियल आहे ॾिसो, काफ़ी सारा 3D टेक्स्ट आहे, हिन में काफ़ी सारा वॾा वॾा ऑप्शन आहिनि। पाण खणंदासीं ही हेडलाइंस वारो, हिनखे एड कंदासीं हुन में जिते असांखे हेडलाइंस शो कराइणियूं त हेडलाइंस आहिनि। बहरहाल KTN जो हेडलाइंस ईअं कोन हूंदियूं आहिनि, हीअ थोरो अलॻि आहे। KTN जी हिकिड़ी पटी हूंदी आहे जेकी उबती थींदी आहे ऐं सुबती थींदी आहे, त अंग्रेज़ी में थी वेंदी आहे, उबती थींदी आहे त सिंधी में थी वेंदी आहे। काफ़ी देरि ताईं कल्ह KTN पे ॾिठी, KTN कहिड़ी सीरीज़ ही वीडियो ठाहियो। ओके, हाणे तव्हां हिते जेको टेक्स्ट लिखणु चाहियो उहा लिखी सघो था। हिन जे मथां कुझु बि हेडलाइंस में लिखी ऐं को बि हुनखे फ़ॉन्ट ॾी ते रखी छॾियो। ओके दोस्तो, हाणे तव्हां वधीक टेक्स्ट हिते लिखो ऐं उहो उन्हनि खे मुख़्तलिफ़ स्टाइल ॾियो, जीअं मां हुनखे मुख़्तलिफ़ स्टाइल ॾींदो वञा। वीडियो काफ़ी वॾी थी चुकी आहे दोस्तों, बस फ़िलहाल जे लाइ एतिरो ई। जेकॾहिं तव्हां ॿीहर ॾिसणु चाहियो था वीडियो त रिवर्स करे वापसि करे ॾिसी अचो, कोई साॻी आहे जेकी मां एक्सपोर्ट कई। उमेद आहे अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां वीडियो खे लाइक न कयो त लाइक करे शेयर कयो ऐं पंहिंजी राय खे मूंखे ज़रूरु आगाह कजो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो ऐं मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब करण सां गॾु घंटीअ जे निशान ते ज़रूरु क्लिक कजो। इंतज़ारु कजो अॼु जी वीडियो जो। अॼु जे लाइ बसि एतिरो ई। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।